उडेरोलाल स्टेशन में बिजली की अणएलानी लोड शेडिंग खिलाफ अंजुमन ताजरान ऐं सियासी समाजी अॻवाननि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर साहवाल। उडेरोलाल स्टेशन शहर में वापडा मटियारी जी हठ धर्मी ऐं बिजली के गैर ऐलानियल लोड शेडिंग खिलाफ शहर के वापारी तंजीम अंजुमन ताजरान समेत सियासी ऐं समाजी तंजीमुनि के अॻवाननि अदनान बहलम मोहम्मद इकबाल साहूवाल ऐं ॿियनि पारां रईस अला बख्श चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त इहो जेको वापडा हिस्को आहे असांखे चयो वियो त तव्हांखे 16 कलाक लाइट ॾिनी वेंदी। असां इस्लामाबाद ॻाल्हायो ऐं चीफ हिस्को हैदराबाद सां ॻाल्हायो आहे, एक्सचेंज सां टंडो आज़म सां ॻाल्हायो आहे, एसी नवाबशाह सां ॻाल्हायो आहे, पर इहो ई आहे त तव्हांखे 16 कलाक लाइट मिली। 16 कलाक में जेका 8 कलाक लाइट मिली, 24 कलाक में 16 कलाक लोड शेडिंग आहे, 8 कलाक लाइट ॾिनी थी वञे। उन 8 कलाक में जेको आहे हिते शहर जो कारोबार तबाह थी चुको आहे। हिते 10 फ्लोर मिलूं आहिनि, मिनी फ्लोर मिलूं, उहे बंदि आहिनि। हिकिड़ी काटन फैक्ट्री बंदि थी चुकी आहे, हिकिड़ी आइस फैक्ट्री बंदि थी चुकी आहे। हिकिड़ी आइस फैक्ट्री हले पई जंहिंमें बर्फ़ जी पूरत कोन्हे। शहर जा माण्हू थधे पानी लाइ बर्फ़ लाइ परेशान आहिनि। इन लाइ असां जेको आहे वज़ीर आज़म खां इहो मुतालबो था कयूं त इहा गैर ऐलानिया लोड शेडिंग जेका इहा ख़तमु कई वञे। स्टेशन जे अंदरि बिजली बिल्कुलु न हुअण जे बराबरि आहे। असां SDO खां AC खां वियासीं, शहर में हिते मुज़ाहिरा कयासीं, रोड वॾा बंदि कया विया, पर उन ते को बि अमल न कयो वियो। असांजे शहर में लाइट न हुजे करे बिजली कान्हे का त बर्फ़ कान मिले, मस्जिद वञूं त निमाज़ लाइ पाणी कोन्हे को। बिजली जो मसलो हिते इहो आहे त 18 खां 20 कलाक हिते लाइट आई कान ऐं मटियारी वारनि खे चऊं था जे फ़ोन था कयूं त चवंदा हिते पैसा ॾियो पोइ तव्हांजी बिजली चालू कंदासीं। असां ग़रीब वञूं केॾा, असां दुकानदार माण्हू ॾींहं में कमायूं त जेको उहो लाइट जे करे माठ कयो वेठा आहियूं था। बिजली जा बिल असांजी गिची में बिल बोतरा ई था अचनि, लाइट आहे कोन। बाक़ी उन खां पोइ जेको वेठा आहियूं दुकाननि जूं मसवाड़ूं असांजी गिची में आहिनि। ग़रीब परेशान आहे, लाइट वारनि खे केरु चवण वारो आहे ई कोन। लाइट में असां परेशान लॻा पिया आहियूं मज़दूर माण्हू ऐं ॿारहाड़ी में हीअं तक़रीबन ॿियो ॾींहुं आहे जंहिंमहिल लाइट आहे ई कान। असां पाण ॿारहाड़ी में माना वेठा आहियूं, पर ॿारहाड़ी जे हिसाब किताब में त बिल्कुलु न आहे। हिते कलाक खनि मां अचे थी लाइट, पोइ वरी 10 कलाक घुम। हितां जे वापारियुनि सुजान धुरियुनि जो चवणु हो त बिजली न हुजण सबबु वापारियुनि जो कारोबार तबाह थी वियो आहे ऐं 2 वेला मानी खाइण लाइ बि परेशान आहिनि। हिननि जो चवणु हो त वापडा मटियारी पंहिंजे रवैये में तब्दीली न आंदी त एहतजाज जो दाइरो वसी करे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो दरवाज़ो खड़कायो वेंदो। कैमरामैन शहज़ाद सां गॾु सिकंदर साहवाल, आवाज़ टीवी उडेरोलाल।